आजा 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 मैं तुमको समझाया आजा मैं तुमको समझाया आजा मैं तुमको समझाया किया सही सारी दुनिया से पूछो ॾाढो मशहूर आहियां मां ॾाढो मशहूर आहियां मां आजा पम 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 आजा आजा मैं तुमको समझाया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। खुश बाबा ॾाढो इंतज़ार करायो आहे भाई साईं। प्रोग्राम में वेला हुआसीं टाइम मिले कोन थो माण्हू छॾनि कोन था प्रोग्राम ॾिसो था एॾा हलनि था पिया अच्छा इन करे पोइ हर कंहिंखे टाइम ॾियणो पवे थो। भली ॻाल्हि आहे साईं। जीअं वरी तव्हांजी फ़ोन आई तव्हां चयो त असांजी कंपनी में अचो साईं उर्दू गानो साईं उहो कल्ह मां जेको सो कढियो कल्ह चयो न तव्हां हा हा इन सॼी दुनिया खे घुराए छॾियो मां माना जेको तव्हांजे टुकड़े माना कमेंट खोलियां पियो बसि हर कंहिं सॼी रोअण वारा इमोजी हुया साईं असल में छा हो न पहिरियों जेके मां सिंधी सॉन्ग गायां पियो न साईं उहे सिर्फ़ु सिंध वारा ई ॿुधनि था। हाणे जेको मां उर्दू गायो आहे त उहो हर ज़बान वारो सम्झे थो न बलोची हुजे बिरोही हुजे पठान हुजे पंजाबी हुजे चाहे ॿाहिरि मुल्कनि जा माण्हू हुजनि छा तोखे सम्झायां वॾी मोटा अचे साईं। रातो राति मुंहिंजो इहो गानो हिट थी वियो। पहिरियां मुंहिंजो हल बंदूक तुंहिंजा ठकावा मशहूरु थियो ॿियो नंबर ते मुंहिंजो नलके वारो मशहूरु थियो। हाणे जेको उर्दू मुंहिंजो जेको आहे न तमामु घणो हले थो सही सो हाणे तव्हांजो हुकुम साईं की छाजे लाइ तव्हां साईं पोइ हिनखे हार पाए जी साईं हार पाए न इहा तकलीफ़ छो था न ला ख़ैर कयो अहिड़ी ॻाल्हि न तकलीफ़ था कयो न इहा तव्हांजी जेका आहे न वरी तमामु तकलीफ़ कयो था ॾाढियूं हे छा आहे साईं? साईं हे जेको आहे न हे तावीज़ार पाणी आहे हे वॾे पढ़ियल आहे माना तव्हांजो गलो बेजी वञे थो आवाज़ बदनज़री माना तंहिंखां पोइ घणा जेके दुश्मन पढ़ियल आहे माना तमामु अमलियात लख थोरा साईं तव्हांजा वॾी महिरबानी। अहिड़ी ॻाल्हि न आहे पाण में हे साईं हे त मूंखे सही ज़हर लॻे थी माना साईं अहिड़ी ॻाल्हि न आहे अलाह ख़ैरु कंदो। तव्हां कई महफ़िल में तव्हां किथे बि तव्हांजे निड़ी बी थी सम्झियो अच्छा असां इहे असल में बाग़ में इस्तेमालु कंदा आहियूं इहा दवा जी हा कीड़नि जी साईं जीत जड़े जी आहे माना जीत हुजे भला हुजे कहिड़ी बि शइ मरी वेंदी आहे। हा साईं साईं असां न मरदा साईं जल्जा कर साईं मां न मरदुमि मां न कजो पको आहे। अच्छा मूंखे पोइ तव्हां लाइ परफेक्ट आहे। तव्हां ॾिसो फेसबुक ते ॾिसो यूट्यूब ते टिकटॉक ते केतिरो माण्हू ग़लति ॻाल्हाइनि था। हूअं त साईं असां ॾिसूं था तव्हांजो माना केॾो माण्हू ग़लति कमेंट लिखनि था मां कुझु थियो आहे न साईं साईं मूंखे नक बि न आहे न इहा ई त ॻाल्हि मां बि हा बहरहाल हाणे तव्हां पंहिंजो एल्बम करण जी तयारी कयो मैक बैक किथे आहे ठीकु आहे मत कयो साईं वरी ॿिया बि मूंखे प्रोग्राम आहिनि छोकिरा जो कमु लागियो साईं हूअं ईअं कंढी तव्हांखे बुरी न लॻी साईं तमामु बहितरीनु मौला तव्हांखे ख़ुशि कंदो अॼु हीअ कंढी पई आहे मूंखे उमेद आहे इनशाला मुंहिंजो उहो वक़्तु बि ईंदो जॾहिं उहा कामयाबी मूंखे मिलंदी जॾहिं माण्हू मूंखे वितरनि जूं कंढी विझंदा चौपलनि जूं कंढी विझंदा वॾनि ॿारनि जूं नंढनि ॿारनि जूं कुराड़नि जूं कूलियुनि जूं रननि ज़ालनि जूं असली हर माशाअल्लाह बस उहो ॾींहुं अचे अल्लाह ताला दुआ कयो उहो ॾींहुं अचे बस हाणे हिन त करे वरी ॿिए चकर ठीकु आहे साईं हिमत कयो साईं वरी मूंखे प्रोग्राम ते वञिणो आहे तव्हांजो गानो आहे हिकिड़ो काढी ॾींदोमांव साईं गानो बसि कुर्ब कयो हिकिड़ो बसि रिलीज़ जेको आहे न हुन गाने खां पोइ कजो हा उन खां ई त मथो बिस्मिल्लाह कयो आजा आजा साईं आजा आजा मैं तुमको समझाया आजा मैं तुमको समझाया आजा मैं तुमको समझाया किया साईं सारी दुनिया से पूछो ॾाढो मशहूर आहियां मां ॾाढो मशहूर आहियां मां आजा पम 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 आजा आजा मैं तुमको समझाया आजा मैं तुमको समझाया सारी दुनिया से पूछो ॾाढो मशहूर मां आया ॾाढो मशहूर मां आया आजा ईंदे अल्लाह अल्लाह आजा तू भी ईंदे मानी खणी ईंदे आजा तू भी ईंदे इधर क्या करे मिठाई खणी ईंदे मिठाई क्या आजा मैं तुमको समझाया आजा मैं तुमको समझाया साईं बाक़ी यार थोड़ो ॿुधाई वञा हाणे अलाह ने स्टूडियो आहे माना मज़ो करे इहो सिर्फ़ु ईअं ॿुधायां थो इहो तव्हां रिलीज़ न कजो ॿी कंपनी में कयो आहे तो काबलो नलको वो जानी तो पानी पिया रे तो आजा मैं तुमको समझाया तो काबलो नलको साईं थदो पानी पिया रे तो सारी दुनिया से पूछो मशहूर ॾाढो मां आया मशहूर ॾाढो मां आया आजा तो काबलो ओ बंदूक तुझा ठका हरी बंदूक तुझा ठका हरी बंदूक तुझा ठका
वाह तो किर लखे मां सपोर्ट कई तुझो जंग को वठी मथे कयो आजा मां तुमको समझाया आजा मां तुमको समझाया अञा बि न सम्झो त पोइ मां छा कयां साईं मां त सॼी उमिरि गुज़री वई आहे कोशिशि आहे तव्हां सॼे मुल्क खे सम्झायां थो सॼी सिंध खे सम्झायां थो त बाबा मूंखे ॿुधो मां असल में ॻाल्हि इहा आहे की साईं ॻाइणु मां इन जे करे शुरू कयो इंटरव्यू तव्हांखे ॾियां थो मां कंहिंखे ॾिनो न आहे मूंखे ॾाढो आयो नंढड़ में मूंखे ॾाढे चयो पुट तूं ॻाए एतिरो ॻाए जो सिंध 40 साल हूअं चवंदा आहिनि अॻ में घर पुछींदी तूं 100 साल अॻ में करेसि छो त मुल्क जो उहे हुकुमरान खानो ख़राबु कयो आहे उहे उहे तबाह करनि था तूं तबाह करे वठेसि इहो जेको तव्हां छोकिरे तव्हां हिकिड़े कमेंट कयो हुयो इहो किथां जो हुयो आखिर गबट जो हिकिड़ो छोकिरो हुयो उन कुझु ग़लति लिखियो हुयो और मां साईं उनखे चयुमि साईं तव्हांखे सफ़ा बेलक्षण आहियो तव्हां में इहा उमेद न हुई बहरहाल हुन जेके ग़लति लफ़्ज़ कढिया उहे ॿुधण जहिड़ा न आहिनि उन त ॿुधाया बहरहाल मां हुनखे इहो चवणु चाहींदुमि त अञा 2-3 ॻाल्हियूं वधाए ॾियो मूंखे मां न कजो पको थी वियो आहियां अञा हाणे माण्हू कमेंट में ग़लति घटि था लिखनि घटि ॻाल्हियूं था ॾियनि मां चवां थो वधायो कम खे थोरो अञा हिन खां बाद मुंहिंजी उमेद आहे त मां इंग्लिश में हिकिड़ो सॉन्ग कढां पछतो में कढां आजा मां तुमको समझाया आजा मां तुमको समझाया सारी दुनिया से पूछो मशहूर ॾाढो मां आहियां आजा साईं मैक लही वई हाणे मां हलां वरी ॿिया बि प्रोग्राम मूंखे आहिनि मौला तव्हांखे आबाद कंदो तव्हांजी पाणी जी बोतल किरी पई साईं खणी वञो न हा साईं मैक तव्हां पंहिंजी साईं इहो एल्बम जेको आहे मुंहिंजो थियलु अथव इहे गाना पंहिंजा जेको आहे बाद में मुंहिंजा रिलीज़ करियो हे तव्हांजो सामान आहे साईं तव्हां असांजे सामान सां अॻु में कहिड़े टाइम पीअणी आहे इहा माना सुबुह शाम पीअणी आहे सुबुह शाम पीअणी आहे तव्हांखे डेली ऐं हीअ एमरजेंसी लाइ तव्हां माना काई शादी में प्रोग्राम महफ़िल में आवाज़ बिजी वञे अचानक बुझी वञे थो हिकु बुझी वञे थो हा हा हूअं ॿ बुझी पिया त मरी वञा जाम छुटे बसि माण्हू त उहे न मरदो हा मर्द बोतल पी न सॼी सिंध खे पहिरियों मूंखे गर्व करिणो आहे पोइ मर्दमि साईं अलाह तव्हां मूंखे इजाज़त ॾींदो अलाह ख़ैर कंदी असल में साईं माण्हू सम्झनि नथा माण्हुनि खे लॻो आहे रोछो माण्हू खे इहा ख़बर न आहे त कहिड़ी धुन में ॻाए थो कहिड़ी सिल्फ में ॻाए थो मौला अली साईं जो फरमान आहे जेको साड़ में सरे थो न इन जे लाइ साड़ ई काफ़ी आहे इहो साड़ में सरदो रहे साईं तव्हां बसि उहो ॾींहुं जॾहिं वितर लॻंदा